अस्सलाम वालेकुम। हक मौजूद GSN पढ़ंदी सिंध सिखंदी सिंध ऐं जदीद औज़ारनि जे ज़रिए कमाईंदी सिंध। दोस्तो अॼोको असांजो टॉपिक छा हुअणु खपे, 3 सेकंड लाइ हिकु बिप वठूं था, गैस कयो। हलो, आउं अव्हांखे ॿुधायां थो त असांजे इस्तेमाल में सुबुह जो उथण खां वठी राति जो सुम्हण ताईं कतब ईंदड़ हिकु शइ, हिकु पावर, हिकु कुवत जंहिंखे असां बिजली, लाइट, बत्ती, इलेक्ट्रिसिटी चऊं था। दौर जीअं इर्तिक़ा कई आहे त असांखे अॼुकल्ह इलेक्ट्रिसिटीअ जा ॿ तर्ज अमल ॾिसण में अचनि पिया, AC ऐं DC। त असांखे ज़रूरु इन शइ खे सम्झण जी ज़रूरत आहे त AC ऐं DC उहा साॻी लाइट उहो ई सेवर ओतिरी ॾिए थो पंहिंजी कुवत जे मुताबिक़ जेतिरी AC ॾिए थो ऐं जेतिरी DC ॾिए थो। पर इन में फ़र्क़ु छा आहे? ऐं AC DC, AC अहिड़े तरीक़े सां फ्रिज में आहे, ॿी इलेक्ट्रॉनिक्स आहे पंहिंजो AC मां मुराद जंहिंमें CFC पवे थी, एयर कंडीशनर। असां AC खे बि जेको आहे एयर कंडीशनर चई सघूं था। त ए सां थींदो अल्टरनेटिवली करंट, ए थी वियो ए सां, हिन जो तालुक थींदो हिन सां। डी मीन्स डायरेक्ट, ऐं साॻियो ई करंट। हाणे हिननि में बुनियादी फ़र्क़ु कहिड़ो आहे? बुनियादी फ़र्क़ु ईअं सम्झो त हीअ बि दरिया या नदी आहे, हीअ बि दरिया या नदी आहे। पर वरी बि सुवाल पियो, फ़र्क़ु किथे आहे? फ़र्क़ु किथे आहे त हीअ जेको DC पावर आहे इहो सिधी, मतिलबु त हिकु लाइन जी सूरत में हलंदो आहे। जीअं ट्रेन हलंदी आहे न सिधी, बिल्कुलु सिधी। पर ट्रेन जो मिसाल ॾियूं त ट्रेन जिथे मोड़ खाईंदी आहे ऐं या असां जंहिंखे ज़िगज़ैग चऊं, ऐं हिते असां दरिया जो मिसाल ॾींदासीं, हिते दरिया आहे, अॻियां वरी हिनखे मोड़ आहे, वरी हितां हाणे जा कुझु पार्ट्स आहिनि, त हीअ मतिलबु त ज़िगज़ैग कंदो रहे थो। तंहिंजे करे इन्हनि में इहो ई फ़र्क़ु आहे। ऐं तंहिंजे करे ई हिन में कुवत मदाफ़ियत घणी आहे, हिन में कुवत मदाफ़ियत घटि आहे। ऐं हक़ीक़ी तौर ते जेकी इलेक्ट्रिसिटी जो असली वजूद DC आहे। DC AC खां पहिरें जा थी चुको, पर असांजी बदबख्ती आहे जो असां हुनखे बाद में अपनाइणु शुरू कयो आहे, इस्तेमालु करणु ऐं वाइप अंदरि आणणु शुरू कयो आहे। पर AC खां बाद में त DC खे हिन सिधी लहरुनि खे, हिननि खे हिन तरीक़े सां या हिननि मोड़नि सां, या ही लाइन हले पई, वरी हीअं, वरी हे ज़िगज़ैग वेव मेथड हुई। तंहिंजे करे माना जंहिंमें हिरारत हुजे, जेको पंहिंजा रुख मटींदो रहे, उहो आहे अल्टरनेटिवली पावर या अल्टरनेटिवली करंट। ऐं जेको DC आहे उहो आहे डायरेक्ट करंट, जेको सिधी रीति हलंदो आहे। उमेद तव्हांखे हीअ ॼाण भरी वीडियो पसंदि आई हूंदी। तंहिंजे करे जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कयो या न कयो, उहा अव्हांजी मर्ज़ी।